सेमुजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही हिकिड़ो हो बादशाह हिन कूड़ी दुनिया जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंजे अदल ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि दुश्मननि में बि मशहूरु हुई ऐं हुनजी दुश्मननि में बि हाक हुई। हू साईं वॾो इंसाफ़ भरियो बादशाह हूंदो हो। उन ते बादशाह खे 4 सुहिणा ऐं जवान पुट हुआ, जेके चारई पुट शेर शिकार जा शौक़ीन, कोॾिया ऐं घुमण फिरण जा शौक़ीन हूंदा हुआ। उहे बादशाह ॿार रोज़ सुबुह जो घोड़नि ते सवार थी निकिरंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं शिकार जे पोयां घोड़ा डुड़ाईंदा वठंदा हुआ। घोड़ा डुड़ाए शिकार करे करे शाम धारे पंहिंजे माॻ ते मोटी ईंदा हुआ। इहो ई हिननि जो रोज़ जो मश्किलो हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं ते शहद सही ठही संभरी जुड़ी घोड़नि ते चढ़ी शिकार जे इरादे सां हिकिड़े पासे रवाना थिया। तां जो हलंदे हलंदे शिकार कंदे कंदे कंहिं ऋणपट में अची पहुता। साईं ऋणपट में जो अची पहुता त अची हुननि खे उञ तपायो, अची उञ लॻनि। सो साईं बादशाह ॿार हेॾे होॾे जोतूं ॾिनाऊं ॾिठाऊं, पर भर पासे में खेनि का वसंदी नज़र न आई। भर पासे में का वसंदी नज़र न आई सी। पाणी जो उञ अची तपाइनि। थोरो अॻिते हलिया त खेनि पियां हिकिड़ी झूपड़ी ॾिसण में आई। सो साईं पाण में चइनी शहदनि ख़्यालु कयो, सोचियाऊं त लाशक उते को रहे थो। सो पाण में सलाह कयूं त 4 ॼणा गॾिजी हलंदासीं त ख़बर न आहे त झूपड़ी में रहण वारा माण्हू कहिड़ो ख़्यालु आणीनि ऐं छा सोचीनि त हीअ 4 ॼणा कहिड़े मक़सद लाइ हिते आया आहिनि। सो चङो ईअं थींदो त हिकिड़ो हिकिड़ो थी वञिजे ऐं पाणी पी अचिजे। पोइ 4 ॼणनि पाण में उहा सलाह कई ऐं पोइ सभु खां पहिरीं वॾो भाउ झूपड़ी ॾे रवानो थियो। से वॾो शहर झूपड़ी ॾे रवानो थियो। हुते वञी सॾु कयईं। झूपड़ी मां साईं हिकु नंढी नेटी 14 जे चंड जहिड़ी सुहिणी छोकिरी निकिरी आई। झूपड़ी मां साईं 14 जे चंड जहिड़ी छोकिरी निकिरी आई। जंहिं पुछियसि तूं केरु आहीं? शहर जवाबु ॾिनसि त आऊं मुसाफ़िर आहियां, उञ ॾाढो तंग कयो अथमि, महिरबानी करे पाणी ढुक पियारियो। छोकिरी चयसि त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर दुनिया में मुसाफ़िर आहिनि 2। तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहीं। जे तूं जवाबु पूरो ॾींदे सही ॾींदे त पाणी बि मिलंदई, न त पोयां पेर कॼ, न त पंहिंजा पोयां पेर कॼ। साईं शहद घणो ई कोशिशि कयो, पर जवाबु पूरो न ॾेई सघियो ऐं पोइ सवाइ पाणी पीअण जे मोटी अची पंहिंजे भाइरनि खे ख़बरूं चारूं ॾिनई। तव्हांजो वरी ॿियो भाउ संभरी ठही जुड़ी उन झूपड़ी ॾांहुं रवानो थियो। चाहे आऊं थो वञा ऐं जवाबु ॾियां ऐं पाणी ढुक पी अचां, तव्हां लाइ बि खणी अचां। साईं ॿियो भाइर वियो, जेको झूपड़ी जे ॿाहिरां बि हकल कयईं। साईं उहा साॻी माई वरी निकिरी आई। शहद चयसि मूं ग़रीब खे पाणी प्यार, पाणी चुको प्यार, उञ मरां थो। साईं छोकिरी वरी साॻी ॻाल्हि कई, दुनिया में ग़रीब आहिनि 2, तूं ॿुधा त कहिड़ो ग़रीब आहीं। शहद साईं जवाबु न ॾेई सघियो। शहद जवाबु न ॾेई सघियो ऐं बिना पाणी पीअण जे वापसि वरी आयो ऐं वरी टियों शहद वियो। वरी साईं टियों शहद जो वियो त छोकिरी वरी पुछियसि त केरु आहीं। उन साईं शहद वराणियो त आऊं चोर आहियां। छोकिरी जो वरी बि साॻियो सुवाल त दुनिया में चोर 2 आहिनि, ॿुधा तूं कहिड़ो चोर आहीं। शहद वटि साईं जवाबु हो कोन। सो उहो उञायल पोइते मोटियो। अहिड़े तरीक़े सां चोथों शहद झूपड़ी ॾे पाणी पीअण लाइ अची पहुतो। छोकिरी जो साॻियो सुवाल तूं केरु आहीं। चौथीं शहद चयसि त आऊं बेवकूफ़ आहियां। छोकिरी पुछियसि दुनिया में बेवकूफ़ आहिनि 2, ॿुधा तूं कहिड़नि मां बेवकूफ़नि मां आहीं ऐं कहिड़ो बेवकूफ़ आहीं। हुन साईं शहद वटि बि को जवाबु न हो ऐं जहिड़ो हो वियो तहिड़ो नाउमीद थी वापसि मोटी आयो। साईं किसो कोता कहाणी इंतई दिलचस्प आहे, मुकमल ॿुधिजो ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। नेठि साईं शहदनि ॿी वार न ॾिसी घोड़ा खणी पोइते वारा आया ऐं हलंदा हलंदा आख़िर अची पंहिंजे मुल्क में पहुता। साईं शहदनि जे वञण खां पोइ जल्दी थोरी देरि में
उन छोकिरी जो मुड़ुसु बि अची घर पहुतो। हू मुड़ुसु जॾहिं घर अची मोटियो वापसि जो दरवाज़े वटि पहुतो त ॾिठाई त पेर लॻा पिया आहिनि। दरवाज़े वटि पेर ॾिठाई सो शकी थी पियो। नका कयईं हम नका कयईं तुम नका पुछा नका ॻाछा, लाहींदे मोचड़ो ज़ाल ते खणी वसकारो कयईं। ज़ाल खे चङी ख़ासी मार कढी पेरो खणी शहज़ादनि जे मुल्क में अची पहुतो ऐं शहज़ादनि जा पेर शाही महल जे दरवाज़े ताईं अची पहुतो। पेरा खणी साईं शाही महल जे दरवाज़े ते पहुतो ऐं बादशाह खे वञी दान ॾिनाई त बादशाह सलामत, 4 शाही दाड़ेल मुंहिंजे घर में धाड़ो हणी आया आहिनि। मूं हुन जा पेरा बि खणी शाही महल अंदरि छॾिया आहिनि। हाणे महिरबानी करे मूं ग़रीब जो दाद फ़रियाद करियो। बादशाह बि साईं यकदमि हुनजी ॻाल्हि ॿुधी यकदमि हुकुम कयो त उन्हनि दाड़ेलनि खे झले विझो। उन्हनि दाड़ेलनि खे झले वञी सूरी ते चाढ़ियो। बादशाह जो हुकुम ॿुधी सें कोटवाल चइनि शहज़ादनि खे अची क़ाबू कयो। शहज़ादे जो हुकुम थी वियो तो साईं 4 शहज़ादा क़ाबू थी पिया। सॼे शहर ऐं आसपास में उहा ॻाल्हि हुली वई त शहज़ादनि खे फांसी ते चाढ़ियो थो वञे, शहज़ादनि खे फांसी ते चाढ़ियो वेंदो। होॾां ते छोकिरी खे बि उहा ख़बर पइजी वई। तंहिं ख़्यालु कयो त उहे वीचारा शहज़ादा बेगुनाह आहिनि, उन्हनि खे कंहिं बि हालत में बचाइणु घुरिजे। उहो ख़्यालु करे कंहिं हीले सां उहा छोकिरी बि अची उते बादशाह जी कचहरी में पहुती ऐं बादशाह खे समूरो हाल ॿुधायईं। उन ई ते बादशाह चइनी शहज़ादनि खे पाण वटि घुरायो ऐं उन्हनि खां बि ख़बरूं चारूं वरिताईं। तन बि साॻियूं ई पाणी न पीअण वारो हाल बयानु कयो। बादशाह उन छोकिरी माई जी ॻाल्हि ऐं शहज़ादनि जी ॻाल्हि जॾहिं ॿुधी त ॻाल्हि उहा ई निकिती जेका ॿिन्हिनि हिकु जहिड़ी कई। पोइ त बादशाह पंहिंजे फ़ैसिले ते पशेमान थियो ऐं छोकिरी खे चयाईं त बराबरि शहज़ादा बेगुनाह आहिनि ऐं असीं हिननि खे माफ़ी ॾियूं था, पर तूं ॿुधा त दुनिया में 2 मुसाफ़िर, 2 ग़रीब ऐं 2 चोर ऐं 2 बेवकूफ़ आहिनि केरु? छोकिरी जवाबु ॾिनो त बादशाह सलामत जीअंदा क़िबला, हिन दुनिया में 2 मुसाफ़िर आहिनि, चंड ऐं सिज, जे वीचारा सदाईं सफ़र में आहिनि। 2 ग़रीब आहिनि, हिकु ज़मीन ऐं ॿी कुंवारी थी, छाकाणि ज़मीन ते जेको ॿार रखिबो सो सही वेंदो। अहिड़ी तरह ज़मीन ते बि केतिरे ॿार हूंदे बि दान आहे कंदी ऐं न्याणी खे बि माइट जेको मुड़ुसु ॾींदा सो सवाइ कुछण जे क़बूलींदी आहे। चोर बि आहिनि 2, हिकु साह ऐं ॿियो इज़राइल। चोर हमेशह लिकी ईंदो आहे, अहिड़े तरह ही ॿई बि लिकी ईंदा आहिनि। बेवकूफ़ बि आहिनि 2, हिकिड़ो पाण बादशाह सलामत तव्हां आहियो ऐं ॿियो मुंहिंजो मुड़ुसु। मुंहिंजो मुड़ुसु बि सवाइ पुछा ॻाछा जे मूंखे मार ॾिनी, हिते मार ॾेई कुटे हिते दांह खणी आयो तव्हां वटि ऐं अव्हां बि हुनजी ॻाल्हि ते कंड ॿधी शहज़ादनि खे खणी फांसी ते चाढ़ण जो हुकुम ॾेई छॾियो ऐं शहज़ादनि खां पुछियो बि कोन आख़िर हुननि जो क़सूरु कहिड़ो हो। ऐं बादशाह सलामत जेकॾहिं आऊं हिते वक़्त सिर न अचां हा त हूंद ही 4 बेगुनाह सूली ते चढ़ी वञनि हा। बादशाह छोकिरी जो इहो सम्झ भरियो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शर्मसार पूर्ण थियो ऐं पोइ ख़ुशी विचां खेसि घणो ई इनाम अकराम ॾेई रवानो कयाईं ऐं चइनी शहज़ादनि खे इजाज़त ॾेई छॾियाईं ऐं माफ़ी ॾिनाईं। ऐं पोइ मुड़ुसु बि पंहिंजी ज़ाल तां शक ख़तमु करे पंहिंजी घरवारी खे वठी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं ख़ुशि गुज़ारणु लॻो। से मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त ॾिठे मां बि ॾिसिजे, ॿुधे मां ॿुधिजे। तो वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं खे सभु ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।